नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी इत्तला सेक्रेटरी शाज़िया मरी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी 2 सालनि खां पीपी अॻवान सैयद खुर्शीद शाह जी ज़मानत जो इंतजार करे रही है ऐं पार्टी खिलाफ डील जा इल्जाम त मड़िया वञनि था पर इंसाफ कयो नथो वञे। अहिड़नि ख्यालनि जो इज़हार अॼु हिन पंहिंजे समाजी राब्तनि जी नेटवर्क ट्विटर जे पैगाम में कयो आहे। शाज़िया मरी चयो त हिनखे इहो ॾिसी ख़ुशी थी रही आहे त नून लीग खे शहबाज शरीफ जे रिलीफ जी सूरत में रिलीफ मिली रहियो आहे, पर हिन चयो त पहिरीं मरियम नवाज ऐं हाणे शहबाज शरीफ खे कोर्ट पारां ज़मानत ते रिलीफ मिली आहे। हिक ॿिए पैगाम में हिन चयो त पीपल्स पार्टी नाअहल हुकूमत खिलाफ पंहिंजी जदोजहद जारी रखंदी ऐं चयो त पीडीएम मौजूदा नाअहल हुकूमत खिलाफ अपोजिशन जे पार्टियुनि जो गॾियल इत्तेहाद आहे ऐं खुदा न ख़ास्ता इहो को इंज़माम ऐं का पार्टी न आहे। हिन वधीक चयो त हिन इत्तेहाद में इहा पार्टी भी शामिल आहे जंहिं जनरल मुशर्रफ के वर्दी में सदर बनायो हो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।